अस्सलाम वालेकुम नादरीन, इशूज़ में भलीकार आऊं आहियां सुभान खोसो। नादरीन, अॼु तमामु हिकु अहम इशू ते अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। 4 ॾींहं अॻु सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जे घर मथां हमिलो थियो। उन हमले जो केस GDA जे अॻुवान ग़ुलाम रसूल जतोई समेत 29 नामिनेट जवाबदार ऐं 45 खां वधीक नामालूम जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। घर वज़ीर पाण पंहिंजे बयान में चई चुको आहे त वाक़ियो जेको हमिलो आहे उहो कालदम तंज़ीम जे कारकुननि कयो आहे। जॾहिं वाक़ियो कालदम तंज़ीम जे कारकुननि कयो त पोइ GDA जे अॻुवान ग़ुलाम रसूल जतोई ऐं उनजे भाउ खे इन केस में छो जवाबदार नामज़द कयो आहे। कंहिं बि सूरत में सियासत में इख़्तिलाफ़ ज़रूरु हुजणु घुरिजे, पर कंहिं बि सूरत में घरनि मथां हमला, कंहिंजी बि सियासी तंज़ीम, कंहिं बि अॻुवान जे घरनि मथां हमला को बि बाशऊर माण्हू बर्दाश्त न कंदो ऐं हमला न थियणु घुरिजनि। पर इहा बि कंहिंखे इजाज़त न हुजणु घुरिजे त ॾोही हिकु हुजे ऐं केसनि में ॿियनि खे उन्हनि केसनि में घिलियो वञे। इहा जेका रिवायत आहे इहा बि बहितर न आहे। मामिलो आहे छा? आख़िर ग़ुलाम रसूल जतोई ऐं उनजे ख़ानदान जा नाला छो हिन FIR में आहिनि? सॼे मामले ते अॼु जे हिन प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे स्टूडियो में जॉइन कयो बुलंद खान जुणजो साहिब आहिनि, तर्जुमान सिंध हुकूमत आहिनि, डॉक्टर सफदर अब्बासी साहिब अॻुवान आहिनि GDA जा, अख्तर ख़ासकेली साहिब आहिनि असांजा रिपोर्टर आहिनि मोरो जा। तव्हां तमामु सभिनी महिमाननि जी वॾी वॾी महिरबानी। अख्तर साहिब, तव्हां खां शुरूआति कंदुसि। FIR थी, ज़ारी ॻाल्हि आहे, जवाबदार केतिरा गिरफ़्तार थिया आहिनि ऐं इहे इतला आहिनि त मुर्तज़ा जतोई साहिब हिफ़ाज़ती ज़मानत पंहिंजी कराए वरिती आहे, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु सुभान साहब, ही मोरो में विगोड़नि खां पोइ जेका सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जे हाउस ते जेका बाहि ॾिनी वई, उन वाक़िए जो जेको केस आहे उहो 29 सुञातल ऐं 40-45 अणसुञातल जवाबदारनि ख़िलाफ़ जेको आहे उहो दाख़िल कयो वियो आहे। मोरो थाणे ते दाख़िल केस में GDA अॻुवान आहे ग़ुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई, मसरूर जतोई, फाज़ मोहम्मद ख़्याल ऐं ॿिया जेके सियासी कुझु माण्हू आहिनि उन्हनि खे हिन में जवाबदार तौरु नामज़द कयो वियो आहे। तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त मुर्तज़ा ख़ान, मसरूर ख़ान जो जेको आहे उहो सिधो सो तालुक़ु GDA से आहे। फाज़ मोहम्मद जेको ख़्याल आहे उहो रिटायर्ड DSP आहे ऐं कुझु अरसो अॻु हिन नेशनल पीपुल्स पार्टीअ में शमूलियत जो ऐलान कयो हो। जॾहिं त जेके गुज़िरियल चूंडियूं हुयूं उन में ही फाज़ मोहम्मद ख़्याल PTI जी टिकट ते जेको आहे उहो इलेक्शन विढ़ियो हो। इन हवाले सां फाज़ मोहम्मद ख़्याल माज़ी में मुख़्तलिफ़ फोरम ते इहे इल्ज़ाम ते सूबाई घरू वज़ीर ते हणंदो रहियो आहे त जेको हाउस आहे उहो संदसि ज़मीन ते ठहियलु आहे, जिते हिन मुख़्तलिफ़ हंधनि ते प्रेस कॉन्फ्रेंसूं ते जेके आहिनि उहे कयूं आहिनि। असां हिते ज़िक्र कंदासीं जेका FIR दाख़िल थी आहे उहा FIR दोस्त अली सोलंकी आहे उनजे फ़रियाद ते दाख़िल थी FIR, जंहिंमें जेके आहिनि उहे कलम शामिल कराया विया आहिनि। हिन में दाख़िल FIR में इहो ॼाणायो वियो आहे त जवाबदारनि लंजार हाउस के मुक़रर मुलाज़िमनि खे तशद्दुद जो निशानो बणाइण खां पोइ भञ टड़ा कई ऐं हाउस खे बाहि ॾिनी। FIR में इहो ॼाणायो वियो आहे त जवाबदारनि फायरिंग खां पोइ ॿुधायो त खेनि पंहिंजनि वॾनि ग़ुलाम मुर्तज़ा जतोई, मसरूर जतोई ऐं ॿियनि हुकुम ॾिनो त लंजार हाउस खे जेको आहे उहो बाहि ॾेई साड़े तबाह कयो वञे। इन हवाले सां पुलिस जेका आहे उहा मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा जेको आहे हया आहिनि ऐं छापनि जो सिलसिलो हिन वक़्तु बि जेको आहे उहो केतिरनि ई शकी माण्हू आहिनि उन्हनि खे हिरासत में जेको आहे उहो वरितो वियो आहे। ॿिए पासे मोरो वाक़िए खां पोइ SSP सिंघार मलक खे जेको आहे उहो हटाए CCPO में रिपोर्ट करायो वियो, जॾहिं त संदसि जाइ ते बशीर द्रोही खे नौशरो सरोल जी चार्ज ॾियण जो जेको आहे उहो नोटिफिकेशन जारी कयो वियो। जॾहिं त DSP मोरो ऐं SHO मोरो को बि इन वाक़िए खां पोइ जेको आहे उहो हटायो वियो हो। ॿिए पासे जेको आहे इहे बि जेके आहिनि चोॿोल हली रहिया आहिनि त ऐं सवाल बि जेके आहिनि उहे थी रहिया आहिनि त सूबाई घरू वज़ीर जे घर में दाख़िल थी बाहि ॾियण तोड़े भञ टड़ा करण वारा जेके मामला आहिनि उहे सवालिया निशान बणियल आहिनि। घरू वज़ीर जे हाउस ते सिक्योरिटी जेका आहे उहा मुक़ररु हुजे थी, उन बावजूदि जेके आहिनि उहे माण्हू जेके विगोड़ी आहे उहे कीअं दाख़िल थिया ऐं कीअं जेका आहे उहा भञ टड़ा थी। ऐं पुलिस जेका आहे उहा थाणो जेको आहे लंजार हाउस खां कुझु ई फ़ासिले ते आहे। पुलिस जेको आहे उहा विगोड़नि दौरान
उते हाउस ते जेका आहे उहा छो न पहुची सघे। पाण जेके लंजार हाउस जा मुलाज़िम आहिनि उन्हनि बि मीडिया सां ॻाल्हाईंदे इहे शिकायतूं कयूं आहिनि त पुलिस जेका आहे उहा विॻोड़नि दौरान खेनि संदनि जेको आहे चवण बावजूद बि जेका आहे उहा नज़रअंदाज कढी रही ऐं मामले खे जेको आहे उहो कंट्रोल न करे सघी। ॿिए पासे हिकिड़ा इहे बि चोगोल आहिनि त कुझु अरसो अॻु में टपाल ॻोठ में हिकु ऑपरेशन थियो। टपाल ॻोठ जेको आहे उहो मोरो जो नोगो या इलाइक़ो हो जिते मुख़्तलिफ़ क्रिमिनल तोड़े जेके आहिनि सो मंशियात रोशन जो हिते डेरो हुयो, जंहिंखां पोइ हिते SSP नवाब शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP नौशरो फिरोजी अॻुवाणी में हिकु वॾो ऑपरेशन कयो वियो, जंहिंमें ऑपरेशन दौरान करोड़े रुपयनि जी मालियत जा जेके आहिनि उहे घर जेके आहिनि उहे ठाहे पट कया विया, जॾहिं त वॾे मिक़दार में मंशियात बि जेका आहे उहा हथु कई वई। इन हवाले सां इहे बि ॿिए पासे इलाइक़े में चोगोल आहिनि त जेको लंजार हाउस जेका कार कई आहे इनजी बि जेका आहे उहा कड़ी जेका आहे उहा ठीकु आहे। मंशियात फ़रोशनि जे ख़िलाफ़ु तव्हांजो जेको मां सम्झी सघियो आहियां त उन्हनि ख़िलाफ़ु कार्रवाई थी, हिन वॻोड़नि में उहे माण्हू बि शामिल हुया। चलो ठीकु आहे, तव्हां सां लाइन ते ई रहो। डॉक्टर साहब तव्हां ॾे ईंदुसि, हीउ तमामु हिकु अहम मामिलो आहे, घरू वज़ीर ते हमिलो थिए। जीअं मां पंहिंजे इंट्रो में चयो त कंहिं बि सियासत में कंहिंजे घरनि ते हमला थियणु मुंहिंजे ख़्याल में को बि बाशऊर माण्हू इहो पसंदि न कंदो। हमिलो थियो उहो ठीकु आहे, उहो जेके मुख्य जेके जवाबदार आहिनि, जेके मुलविस हुजनि, भले उहो पंहिंजे कैफ़रे किरदार ताईं पहुचनि। हिकु त इहो ॿुधाइजो त हीउ जेको GDI अॻवान आहिनि ग़ुलाम रज़ा जतोई, उनजे ख़ानदान मथां जेका FIR थी आहे, छा चवंदो सर? पंहिंजो ॻाल्हि इहा आहे त असांजे सॼो जेको अमल आहे गुज़िश्ता 8-9 महीननि खां जेको केनाल जे इशू ते जेका प्रोटेस्ट हली रही आहे उहा तक़रीबन अॼु न पर अगस्त 2024 खां वठी जेको आहे जॾहिं खां वठी सदर साहिब जी उहा नोटिफिकेशन साम्हूं आई त हिकिड़ी मुख़्तलिफ़ मरहलनि में उहा तहरीक हली हिननि केनालनि जे बि ख़िलाफ़ु ऐं असांजी कॉर्पोरेट फार्मिंग जे बि ख़िलाफ़ु। ऐं हुन तहरीक जेको आहे जॾहिं ॿ ते अल्टीमेटली मामिलो पहुतो ऐं जेको आहे उते हुकूमत मजबूर थी ऐं काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट जो इजलास थियो त उन खां पोइ हिन शइ खे मुकमल तौर ते जेको आहे सो रद्द करण जे बजाए उनखे हिकिड़ो वक़्ती तौर ते जेको आहे सो उनखे होल्ड करे ऐं जेको आहे सो मामलात वरी हिकिड़ी अनकॉन्स्टिट्यूशनल बॉडीज़ जे तरफ़ मोकिलिया विया जेके सरकारी हुयूं, जंहिंजो CCI जी जेका कॉन्सेप्ट आहे हुनजे ख़िलाफ़ हुयो। त माना जेको आहे विच में जॾहिं अधूरी ॻाल्हि छॾी वई त माना तव्हां इहा जेको आहे हिकिड़ी हथी ॾिनी जेके माण्हू प्रोटेस्ट कनि था पिया, जेके पंहिंजो चाहे हुन में कॉम्प्रेस अॻवान हुजनि, हुन में जेको वफ़ाक़ परस्त पार्टी हुजनि, हुन में मज़हब परस्त पार्टी हुजनि, त उन्हनि जी जेका उहा तफ़सीश ऐं जेका ॻाल्हि उहा कंटिन्यू कंदी रही। माना जेको आहे सो इन ॻाल्हि जे बावजूदि त जेको आहे हुकूमत जो प्रोविडेंट आई आहे त उहा CCI जे थ्रू जेको आहे त हिन मसइले खे जेको आहे रद्द करे छॾियो आहे। हाणे जेको आहे त इहे न ठहंदा त उहा जेका ॻाल्हि जेका आई उहा अवाम खे कन्विंसिंग न लॻी। ऐं उहो जेको हिकिड़ी तशरीफ़ जी जेका लहरी हुनजी नतीजे में मुख़्तलिफ़ जायुनि ते जेको आहे इहे धरणा कॉम्प्रेस कारकुननि जा या तोड़े ॿिया जेके सियासी जमातूं हुयूं उहो प्रोटेस्ट जारी रहियो हो। तव्हां बजाए हुनखे हिकिड़ी शायदि कम्युनिकेट करण जे हुन शर्जी अमल खे कंहिं न कंहिं जेको आहे हवाले सां हुन हथी ॾिनी वई। पर इहो तव्हां ॾिसो त बबुले ताईं जेको आहे इहो मामलो सॼो पुरमन रहियो। किथे बि कॾहिं बि हेॾा 40,000 कंटेनर जेको पाता, कंहिं कंटेनर खे नुक़सानु न पहुतो। कॾहिं बि जेको आहे किथे बि को अहिड़ो वाक़ियो न थियो जंहिंमें असां चवंदो आहे कोशिशि छो हुजे को जेके पुलिस ज़बरदस्ती कोशिशि कई कारकुननि खे या वकीलनि खे उथाइण जी, त उते जेको आहे उहे जेके झड़पूं थियूं थोरे मलीर में या कोट में, उनजे अलावा हर शइ जेको आहे पुरमन रही। ठीकु आहे। हीउ जेको वाक़ियो आहे मोरे वारो, उन मोरे वारे वाक़िए में जे तव्हां बि चयो त पहिरियों जेको आहे जेको रद्दमल हुकूमत जे तरफ़ां या हुकूमत साहिब जे तरफ़ां आयो त हिन में के पंहिंजो जेके कलतुम के तंज़ीम जा जेके कारकुन हुया उहे जेके हिन में शामिल हुआ। हाणे ॻाल्हि हिते जॾहिं मामिलो आयो हक़ीक़तनि में त इहे कॉम्प्रेस कारकुन ई हुया जेके हिन धरणे में वेठा। पोइ पुलिस जी कारवाई थी, रद्दमल थियो हुनजो। DDI जो पहिरियों रिएक्शन जे तव्हां ॾिसो साईं रहन शाह हुजे, सरदार रहीम साहिब हुजे या मुंहिंजो रिएक्शन असां सभिनी जो इहो त असां यारिया चंडियो साहिब हुजे त उन्हनि जे पासो या साहिब हुजे त असां वायलेंस खे कंडेम कयोसीं। हर क़िस्म जे वायलेंस खे असां कंडेम कयोसीं। असां न पिया चयूं त असां सम्झो था पिया त हिकिड़ी पुरमन तहरीक जेको आहे जेका नतीजा ॾींदी उहो को वायलेंट तहरीक जेको आहे उन जा नतीजा नथी ॾेई सघे। त जेके हुकूमती रद्दमल जेको पुलिस वारनि जो जेको ॾिठोसीं त उहो जेको तमामु
एक्सेसिव रद्द अमल हुयो उनखे धरणे खे ख़तम कराइण जे लाइ, पोइ उन जी का ज़रूरत कोन हुई। उहो एक्सेसिव रद्द अमल जे नतीजे में जेको रद्द अमल थियो उन जे तहत बि जेको वायलेंस थियो या लंजार साहिब जे घर ते जेको हमिलो कयो वियो उनजे बारे में बि इलाही स्टोरीज़ आहिनि जेके सर्कुलेट कनि थियूं पयूं। मुंहिंजे ख़्याल में तव्हांजो जेको नुमाइंदो अख़तर साहब आहे नुमाइंदो तव्हांजो, उहो वधीक बहितर अंदाज़ में उहो ॿुधाए सघे थो त उनजे हवाले सां कहिड़ी शइ सड़ी, कंहिंजी न सड़ी, हिते जेको आहे पुलिस खे जेको आहे गाइब थी वई, पंहिंजो पंहिंजो जेके हिफ़ाज़त करण वारा उहो किथे गाइब थी वियो आहे। त हिकिड़ी वॾी कहानी आहे जेका हले थी पई। त बेसिक ॻाल्हि इहा आहे त GDA पहिरें ॾींहं खां वठी जेको आहे इहो चवंदो आहे असां हिकु नॉन वायलेंट तहरीक खे सिंध ते सिल्वर मूवमेंट जे प्लेटफॉर्म ते हलायूं था पिया, असां कंहिं बि क़िस्म जे वायलेंस खे कंडेम था कयूं पिया। इन तनाज़ुर में हाणे सिर्फ़ु FIR वञी मुर्दा ख़ान था पाण सम्झो था पिया। मां नथो वञणु चाहियां मुर्दा ख़ान या मसूद ख़ान जहिड़ा असांजा जेके सीनियर अॻुवान आहिनि उनजी कहिड़ी रेपुटेशन आहे, कहिड़े ज़माने में जेको आहे कॾहिं जेको आहे को अहिड़े क़िस्म जो हुनजे मथां इल्ज़ाम लॻा। MRD जी जेका मूवमेंट बि हुई हेॾी वॾी मूवमेंट हुई, उनजे हवाले सां बि जेको बि हुनजो किरदारु हुयो उहो हिकु जमहूरी किरदारु हुयो। अनफॉर्चुनेटली हुते किथे जेके एक्सेसिस में के ॻाल्हि थी जेको तनाज़ुर में तव्हां मुर्दा पंहिंजी चपी फैमिली खे असां न ॾिठो आहे त हू के पंहिंजो हथियारनि जो इस्तेमालु कनि या कंहिं अहिड़ी शइ जो इस्तेमालु कनि जंहिंसां जेको आहे पंहिंजो हीअ मामला जेको आहे ख़राबी जे तहत वञनि। त मां चवां थो हिन अमल में जेकी लिकायल FIR उहा ज़ाहिर करे त बाबा हिन में चुर्च मुर्दा ख़ान जी या उन्हनि जे जेके NPP या मसरूर ख़ान जी या जेके NPP जा कारकुन आहिनि या जेके कांग्रेस अॻुवान आहिनि, ॿ डेथ्स थी चुकियूं आहिनि, ॿ डेथ्स जेके कंफर्म्ड इरफान नगारी साहब या जेको ज़ाहिर नगारी जेके ॿिनि छोकिरनि जूं डेथ्स थियूं आहिनि उनमें तव्हां ॾिसो उहे कहिड़ी पंहिंजो दिमाग़ तालुक रखनि था पिया। तव्हां हुनजी असेसमेंट कयो त कहिड़ी तव्हां छा उहा FIR कटी आहे या अञा मूंखे ख़बर न आहे उहा FIR कटी थी अलाए कोन कटी आहे। हाणे सवाल बदल हीअ जेका FIR मुर्दा ख़ान जे पीउ हुन ते थी आहे न, मां सम्झां थो इंतिहाई शर्मनाक क़िस्म जी जेको ॻाल्हि आहे। मुर्दा ख़ान ऐं मसरूर ख़ान में चुट ॾींदा माण्हुनि खे त तव्हां वञी लंजार साहिब ते हमिलो कयो। त मां सम्झां थो लंजार साहिब खे पाण बि शायदि जेको आहे हुनखे सोचे जेको आहे मुंहिंजी नज़र में जेको आहे थोरो शर्मसार थियणु खपे त अहिड़ी क़िस्म जी ॻाल्हि पर मुर्दा ख़ान या मसरूर ख़ान सां कोन था एक्सेप्ट करे सघूं। त मां सॼी फोकस FIR आहे जीअं पहिरें तव्हां जेको ॾिसो त मुर्दा ख़ान खे टारगेट कयो वियो आहे हिकिड़ो वॾे अमल में 8-10 FIR जेका हुनजे मथां कढी आहे। हिन खां जेके बि FIR थियूं सभिनी हुनजी बेल कई हुई, कोर्ट में हुनजी बेल कई, अॼु बि हुनखे पंहिंजी प्रोटेक्टिव बेल मिली आहे। मां सॼो अमल आहे हिकिड़ी इम्तिहानी कार्रवाई आहे, इन खां वधीक कोई कोन्हे। मां यकीन सां सम्झां थो त पंहिंजी जेके बि सियासी जेको आहे पंहिंजो अमल आहे असां बिल्कुलु हिनखे फेस कंदासीं, सियासी तरीक़े सां फेस कंदासीं, पुरमन तरीक़े सां फेस कंदासीं। इहो बि तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीउ जेको टकोसो जेको CPI हाणे थियो आहे इहो एक्सपोज थी चुको आहे। मां सम्झां थो हुकूमत हाणे शायदि इन सॼे अमल खे जेको आहे हुनजो मोड़ थी चाहे। असां तव्हां इहो ॿुधाइण थो चाहियूं, अवाम खे ॿुधाइण थो चाहियूं, असां पंहिंजे पुरमन जेको जी सिंध इंडस रिवर मूवमेंट जे प्लेटफॉर्म ते इंशाअल्लाह उहा असांजी हली रही आहे, उहा अॻिते बि असां हुनखे हलाईंदासीं। ऐं जेको मामलो CPI में पेंडिंग पियो इंशाअल्लाह हुकूमत ठीकु आहे। डॉक्टर साहब तव्हां असां सां गॾु रहो, असां सां बुलंद ख़ान जुणजो साहब बि असां सां गॾु आहिनि। बुलंद ख़ान साहब तव्हां गुफ़्तगू ॿुधी डॉक्टर सफदर अब्बासी साहब जी चवनि था इंतकामी कार्रवाई आहे, ई मुमकिन ई कोन्हे त ग़ुलाम मुर्तज़ा जतोई साहब जहिड़ी जेकी शख़्सियत आहे उहो वञी करे को कंहिंखे चुर्च ॾे। ऐं मां अगरि इंट्रो में जी चयो त घर वज़ीर पाण इहो इतराफ़ कयो आहे ज़िया लंजार साहब त भई कलदम तंज़ीम जा कारकुन जॾहिं हुया कलदम तंज़ीम जा कारकुन त पोइ ग़ुलाम मुर्तज़ा जतोई साहब खे सर छो नॉमिनेट कयो वियो आहे हिन मामले में? अस्सलाम वालेकुम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभिनी खां पहिरीं जी मां इहा ॻाल्हि कंदुमि त हिन वाक़े जी जेतिरी मुसबत कजे उहा घटि आहे। इहा हिकिड़ी ख़राबु रवायत आहे ऐं इहा रवायत कंहिंखे बि प्रमोट न करणु घुरिजे। ऐं मां न सम्झां कोई बि चङो माण्हू इन मामले खे कोई प्रमोट कंदो या हिन मामले जे हिन वायलेंस खे एक्सेप्ट कंदो, छाजे करे इहा इलाही अनएक्सेप्टेबल शइ आहे। कॾहिं माज़ी में इहो वाक़ियो असां नाहे ॾिठो त अहिड़ो कोई वाक़ियो थियो हुजे ऐं इन जी जेतिरी मज़म्मत कजे त उहा घटि आहे। ॿी ॻाल्हि त साईं बाज़ी साहब हाणे ॻाल्हि कनाल इशू वराए उथारियो। ॾिसो कनाल वारो इशू जेको आहे ख़तमु थी चुको आहे। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब वज़ीर आज़म पाण ऐलान कयो आहे, थ्रू नोटिफिकेशन ऐलान कयो आहे त मामला जेके आहिनि उहे जेसि ताईं सिंध जी रज़ामंदी न हूंदी या ॿियनि सूबनि जी रज़ामंदी न हूंदी, सभु हिकु प्लेटफॉर्म ते जेसि ताईं न हूंदा तेसि ताईं अहिड़ो मामिलो कहिड़ो बि शुरू थींदो। असली में कनाल वारे इशू ते जेको आहे GDA जी सियासत जेका उहा वधे पई, पर अनफॉर्चुनेटली चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ऐं सिंध हुकूमत जी महिनतुनि जी वजह सां उन्हनि जी सियासत हाणे थी वई आहे ख़तमु, जंहिंजे करे हू हिन इशू खे पॉलिटिसाइज़ करण जी कोशिशि कनि था। मां इहो नथो चवां त कोई जेकी बि FIR लॉन्च थी आहे
तो यकीनन एविडेंस बेस्ड एफआईआर लॉन्च थी हूंदी। अगरि हुनमें कहिड़ी बि हवाले सां सही एफआईआर लॉन्च न थियल हूंदी कंहिंजे बि ख़िलाफ़, त उहो जुडिशरी असांजी इंडिपेंडेंट जुडिशरी आहे, जुडिशरी जेको आहे उन मामले खे ख़तमु करे छॾींदी। त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हिन मामले में रुगो हिकिड़ो या ॿ माण्हू न आहिनि। हिन मामले में जीअं ख़ासकली साहब पाण ॿुधायो असांखे, तव्हां ॿुधायो असांखे, त 29 माण्हू ऐं 40 खां 45 ॿिया बि माण्हू नामालूम माण्हू उहे बि हिन में शामिल आहिनि। त ईअं न आहे त रुगो इहा कोई एफआईआर पर्टिकुलरली हिकु या ॿिनि या 3 माण्हुनि ते कटी आहे, इहा इलाही वॾे ग्रुप ते कटियल आहे, जंहिंजी थी सघे थो लोकेलिटी आहे उनमें हर कंहिं सां वास्ता हूंदा आहिनि, चाहे उहो केर बि हुजे, पर ज़ाहिर सी ॻाल्हि आहे वधीक एविडेंस बेस्ड बुनियाद ते कोर्ट इन शइ जो फ़ैसिलो कंदी। अच्छा, इहो सर जेको मामिलो आहे कीअं मुमकिन आहे त जेको ॾोही अचे, जेको ॾोही जो हमिलो करणु अचे थो ऐं उहो ॿुधाए वञे त मूंखे फलाणे मोकिलियो आहे, जेको एफआईआर जो मतन आहे हुन में ॼाणायो त गुलाम मुर्तज़ा जतोई साहिबु, उहे चवनि था फायरिंग कंदड़ ॿुधाइनि था त असांखे गुलाम मुर्तज़ा जतोई साहिबु मोकिलियो आहे। ॾिसो उहो त फ़रियादी जेको हूंदो आहे उनजी जेका राय हूंदी आहे या जे हुनजी जेको हुनजो मंज़र हूंदो आहे ॾिसण में जेको हुनखे ईंदो आहे उन ते उहा ॻाल्हि बेस कंदो आहे। बाक़ी हिन शइ जी वज़ाहत करण लाइ अॼुकल्ह अहिड़ा टूल्स अची विया आहिनि, सिंध पुलिस वटि बि अची विया आहिनि, ऐं यकीनन कोर्ट जेका आहे उन शइ जो हवालो वठंदी, ऐं हुन शइ में अगरि कहिड़ी बि शइ साबित थींदी त पोइ ज़ाहिर सी ॻाल्हि आहे जेके बि उन में माण्हू इन्वॉल्व आहिनि उन्हनि खे कैफ़े के दार ते पहुचणो पवंदो। अच्छा डॉक्टर साहब, तव्हां ईंदुसि बुलंद खान साहब चवनि था तव्हां वटि सियासत करण लाइ ॿियो कोई जवाज़ ई कोन बचियो आहे कैनालनि खां सवाइ, सॼो जेको तव्हां कैनालनि ते रुगो पंहिंजो सियासी जेको जियापो आहे उन ते बरक़रार रखियूं पिया अचो। डॉक्टर साहब मुंहिंजो आवाज़ अचे तव्हांखे? महिरबानी करे सॼे इनामल में इहो कोन्हे 8 सालनि खां वठी 18 खां वठी हिन जेका आहे जेका करंट पीपुल्स पार्टी आहे ज़रदारी पार्टी जेका प्रस्तावित आहे उनखे मूं ॾेई थिए थी पई मुस्तक़िल अंदाज़ में जेको आहे बीठी आहे पंहिंजे हिते किथे बि जेको आहे झुकिया आहियूं, हर इशू ते असां ॻाल्हायो आहे कि हिन में हुकूमत जी करप्शन हुजे, हेल्थ जी पॉलिसी हुजे, हिनजी एजुकेशन जी पॉलिसी हुजे, शहर बर्बाद करे छॾिया आहिनि। कराची खां वठी तव्हां कश्मीर ताईं हलिया वञो, तव्हां जेको आहे पंहिंजो हैदराबाद खां शुरू कयो, तव्हां पंहिंजो अबाड़े ताईं वञी पहुचो, हर शहर जेको आहे बर्बाद करे छॾियो। लाड़काणो जेको पंहिंजो शहर आहे हुननि सां बि हुनजी जेका हालत आहे उहा पाण वञी तव्हां लाड़काणो खां वधीक पहुची सघो था पिया। त मुंहिंजी नज़र अच्छा डॉक्टर साहब, हर हवाले पंहिंजे तबाही में एॾी वाहिद रिवायत हलाइनि था जेको 8 सालनि खां जेको बीठो आहे, हिनजी जेके पॉलिसीज़ आहिनि उन्हनि ते कराइण वारो मसइलो त हाणे आयो। असां त मुस्तक़िल जेको बीठा आहियूं हर हवाले सां जेको आहे उहो ॿोलियो था पिया सॼे अमल खे। पर बुनियादी ॻाल्हि छा आहे, हीउ वाक़ियो जेको आहे इहो पटेल करे थो पियो कैनालनि जी प्रोटेस्ट सां। ऐं सवाल इहो बाबा इहा जेका जेको मामिलो आहे इहो वायलेंट छो थियो? मक़सद आहे इहो छो इहो वायलेंट। अच्छा डॉक्टर साहब तव्हां तव्हांजो आवाज़ मूंखे ठीकु न पियो अचे, अगरि मुंहिंजो तव्हां आवाज़ सम्झी सघो त मूंखे तव्हां इहो ॿुधाइजो त ठीकु आहे जीअं मां चयो त अगरि गुलाम मुर्तज़ा जतोई साहिब ते जेको एफआईआर नॉमिनेट कयो आहे, घरू ज़ीर पाण चए थो त भई कलदम तंज़ीम आहे, वरी नाला हे ॾिना, इहा बि ज़्यादती में शुमार आहे, पर तव्हां मज़म्मत कंदो घटि में घटि घरू वज़ीर जे घर ते सियासत में कंहिंजे घरनि ते हमला न थींदा आहिनि साईं? असां हर वायलेंस जी हर क़िस्म जी वायलेंस जी मदद कई आहे, पहिरीं बि कई आहे, हाणे बि कयूं था पिया। ॾिसो न ॻाल्हि तव्हां सिंगल आउट थियो न, तव्हां छा उन वायलेंस खे कंट्रोल था कयो पिया, जेके छोकिरा शहीद थी विया आहिनि उन वायलेंस खे तव्हां जेको आहे उनखे कीअं था डिफेंड कयो? पीपल्स पार्टी जे मौजूदा पार्टी कीअं थी डिफेंड करे? तव्हां खां एफआईआर कटी आहे, तव्हांजी मालिकनि जी मर्ज़ीअ खां एफआईआर कटी आहे न कटी आहे? पहिरीं त ॿुधायो न तव्हां। असां पहिरें ॾींहं खां वठी इहो जॾहिं वाक़ियो थियो, जॾहिं इहो मामला आया सभु साम्हूं त जा कारकुन शामिल हुआ, असां पहिरियों सॼी लीडरशिप जी ॾिए आहे सिंध जेका पंहिंजो सॼी इंडस्ट्रियल मूवमेंट आहे सॼी लीडरशिप वायलेंस खे कंडेम कयो, अदम तशद्दुद सां जेको कंदा था हिन इशू ते हाणे बि चयो था पिया त तशद्दुद रहे, कंहिं क़िस्म जो तशद्दुद सियासी जेका तहरीक आहे उनखे पंहिंजो थो ॾे, उनखे नुक़सान थो पहुचाए। जंहिंखे असां पंहिंजे कारकुननि सां बि क़ौमी कारकुन हुजनि, वफ़ाक़ी कारकुन हुजनि, पंहिंजो मदनी कारकुन हुजनि, सभिनी खे असां मुस्तक़िल अपील कंदा रहिया आहियूं त बाबा असां इहो ख़ुदमन जेको आहे तहरीक जी तरफ़ वञूं, वायलेंस सां
पहिरें कदम चयो मूंखे इहो ॿुधायो अॼु त का FIR दर्ज थी आहे जेके शहीद थी आहे मुंहिंजी डेड बॉडी त हैदराबाद में ज़ोरी खणी पुलिस हली वई आहे इहो कहिड़ो तरीक़ाकार आहे कहिड़े क़िस्म जी था जेको छा थी चए मक़सद जी आहे सही इहो वायरस वधे उतां धमकियूं ॾिए त हाणे घर में ठहंदा चीफ मिनिस्टर जहिड़ो माण्हू ईअं नथो करे ॿियनि जा वायरस खे फॉलो करणु चाहे पर सवाल अञा बि चवनि था पिया त CCI में इनकम्प्लीट डिसीजन आहे CCI डिसीजन अनकॉन्स्टिट्यूशनल डिसीजन आहे उते ॿ डिसीजन CCI खे करी आहे इनखे ख़तमु करे फ़ैसिलो कया सही आहे प्रेसिडेंट कमीशन ठाहिया ठीकु आहे डॉक्टर साहब वापसि मोकिले त पंहिंजी सॼी पंहिंजो CCI फ़ैसिलो ई कोन कयो तंहिं करे हली रहियो पकड़ींदी ठीकु आहे डॉक्टर साहब ज़मीन तां अलॉट कयूं ज़मीनूं तां वापसि कयो ज़मीनूं ठीकु आहे डॉक्टर साहब अचूं था बुलंद साहब ॾे अचूं था अच्छा साईं डॉक्टर साहब चए थो मैदान में इंशाअल्लाह भरपूर मुक़ाबिलो कंदा ठीकु आहे डॉक्टर साहब तव्हां सां त गॾु ई रहो अच्छा बुलंद खान साहब तव्हां साईं जी ॻाल्हि ॿुधी उन्हनि चयो आहे त भई असां उनजी मज़म्मत कयूं था अगरि घरू वज़ीर जे घर ते को हमिलो थियो आहे त उन्हनि जी हुन मज़म्मत कई आहे पर घटि में घटि जी मां अॻाणे चयो बार बार इहो साॻियो जुमिलो चवां थो त भई घरू वज़ीर पाण चई चुका आहिनि त अगरि कालदन तंदी त पोइ घटि में घटि इहे सियासी माण्हू जा नाला सर छो आया आहिनि ॾिसो उहा मां तव्हांखे उहा ई ॻाल्हि कई त अगरि इहे नाला आया बि आहिनि त कंहिं बुनियाद ते आया हूंदा अगरि हुनमें काई बि इहा ॻाल्हि सदाकत न हूंदी त कोर्ट हुनखे खणी पार फिटी करे छॾींदी इन महिल जेका इनिशियल FIR लॉन्च थी आहे उनमें ज़ाहिर सी ॻाल्हि आहे इंक्वायरी बि थींदी उनमें हर का ॻाल्हि थींदी इन कोर्ट बि उनजो सॼो हिसाब किताब वठंदी त अगरि अहिड़ी काई ॻाल्हि हूंदी त कोर्ट उन ॻाल्हि खे ख़तमु कंदी ॿी ॻाल्हि मां साईं खे इहा ॻाल्हि कंदुमि त जंहिंजी बि अब्बासी साहिब जी मां इलाही इज़त कंदो आहियां मुंहिंजा वॾा आहिनि ऐं पार्टी जो हिसो बि रहिया आहिनि माज़ी में ऐं इहा ॻाल्हि मां ज़रूरु कंदुमि त जंहिंजी बि हिन सूबे में पाकिस्तान में अगरि डेथ थिए थी त हुनखे कंडेम करणु घुरिजे ऐं हादसाती मौत जेका आहे उहा हर मामले में कंडेमेबल आहे ऐं कंडेम कजे ॿी ॻाल्हि त हुन मामले ते इंक्वायरी सिंध हुकूमत लॉन्च करे छॾी आहे ऐं अगेंस्ट ऑल पार्टीज़ ऐं जेको बि उन मामले में जंहिंजी बि नेग्लिजेंस हूंदी या जंहिंजी बि काई अहिड़ी ॻाल्हि हूंदी हुनखे सख़्त खां सख़्तु सज़ा मिलंदी हुन मामले खे बि असां ईअं न सिंध हुकूमत ईअं न छॾंदी राइटफुल प्रोटेस्ट हर कंहिंजो हक़ु आहे ऐं हर कंहिंखे करणु बि घुरिजे पर स्टेट जे मैटर्स खे पंहिंजे हथ में वठणु हुकूमत कंहिंखे बि न ॾींदी ऐं हुनजो उहे मैटर्स बि डिस्पर्स करणु हुकूमत खे ईंदा आहिनि त इन करे राइटफुल प्रोटेस्ट जी मां ॻाल्हि कई सभिनी जो हक़ु आहे पर हुनखे वधाइजे न ऐं लॉ कानून खे पंहिंजे हथ में न वठणु घुरिजे साईं वरी इहा बि ॻाल्हि कई अब्बासी साहिबु त पीपल्स पार्टी छा कयो आहे सिंध लाइ पीपल्स पार्टी जेको सिंध लाइ कयो आहे मानस या तारीख़ में अॼु ताईं कंहिं बि कयो आहे सिंध पीपल्स हाउसिंग फॉर फ्लड अफेक्टीज़ वॾे में वॾो दुनिया जो प्रोजेक्ट आहे जेको हिन महिल इम्प्लीमेंट थिए थो 1 मिलियन 10 लख घर तक़रीबन हिन महिल ग़रीब माण्हूअ खे मिली चुका आहिनि जेको इंतिहाई वॾो प्रोजेक्ट में 21 लख घर ठहणा आहिनि हुननि जे इफ़्तिताहूं उन्हनि जी ओपनिंग्स उन्हनि जी पाण बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु ऐं बीबी आसफ़ा भुट्टो ज़रदारी साहिबा उन्हनि पाण वञी माण्हुनि खे उन्हनि जा राइट्स ओनरशिप उर्दू जी ख़वातीननि खे पाण वञी ॾिना आहिनि उन में जेको आहे थ्रू आउट द सिंध उहे प्रोजेक्ट हले थो हुनजे अलावा हाणे उन प्रोजेक्ट जी एतिरी मक़बूलियत थी चुकी आहे त हाणे KPK में बि ऐं बलोचिस्तान में बि घर ठहणु शुरू थियनि था उन प्रोजेक्ट जे तवसुत सां सिंध हुकूमत जे तवसुत सां हाणे ॿी ॻाल्हि SICVD खे साईं शायदि विसारे छॾियो SICVD हिकिड़ो इंतिहाई कार्डियोवैस्कुलर हॉस्पिटल आहे जेको टॉप क्वालिटी हेल्थ केयर प्रोवाइड करे थो सभिनीनि खे पूरे पाकिस्तान में सिंध खे पंहिंजी जॻह पर हर ॿिए सूबे जा बि माण्हू हिते जी इलाज पाकिस्तान में मुफ़्त हासिल कनि था सिंध हुकूमत जी तवसुत सां उन खां पोइ SIUT इंडस सां सिंध हुकूमत हर वक़्तु तावन में हूंदी आहे उन्हनि खे पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जे थ्रू हर वक़्तु फंड्स बि फराहम कंदी आहे स्पेसिस बि ठाराए ॾींदी आहे उन्हनि खे हलाइण लाइ बि मदद कंदी आहे उन खां पोइ साइबर नाइफ मुफ़्त कैंसर जो इलाज लाइ साइबर नाइफ तव्हां वटि हिते हले थी जेको मुफ़्त ट्यूमर लाइ इलाज कंदी जेके $मिलियंस ऑफ डॉलर्स जी मशीनूं आहिनि जेके सिंध हुकूमत मुफ़्त फराहम करे थी इलाज सभिनी खे उन खां पोइ ड्यूल कैरेजवेज़ मल्टीपल इलाइक़नि में ठहिया आहिनि तव्हां साईं पाण सुभान साहिबु तव्हां पाण मूंखे ॿुधाए सघो था त 5 साल 10 साल पहिरीं तव्हांखे केतिरो टाइम लॻंदो हितां जेको कश्मीर वञण में ऐं अॼु तव्हांखे केतिरो टाइम थो लॻे हे सिंध हुकूमत जी महिरबानी आहे सिंध हुकूमत जे करे सिंध हुकूमत जी महिनतनि जे करे काविशनि जे करे अॼु जेको आहे असांखे लाड़काने पहुचण में 5 कलाक 5.5 कलाक लॻंदा जेको 9-10 कलाक असांखे माज़ी में लॻंदा
हाणे अचो अॻिते पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप 6th इन द वर्ल्ड रैंक कई आहे इकोनॉमिस्ट कंहिं अहिड़े ओड़े इदारे न इकोनॉमिस्ट पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप सिंध हुकूमत जी पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप 6th थी रैंक करे दुनिया में ऐं उहो चए थी त ईज़ ऑफ डूइंग बिज़नेस में पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप सिंध हुकूमत जी जेका उहा बेस्ट इन वन ऑफ द बेस्ट इन द वर्ल्ड आहे उन खां पोइ हुनजी बुनियाद ते असां थरकोल में बि सभिनी खां दुनिया में सस्ती बिजली ठहिराई आहे उन खां पोइ नूरियाबाद एनर्जी प्रोजेक्ट अहिड़ा इलाही प्रोजेक्ट्स आहिनि जेके मां तव्हांखे मौजूद ते असांजो प्रोग्राम आहे। अच्छा डॉक्टर साहब जंहिं अंदाज़ में GDA खे गुलाम मुर्तज़ा जतोई जी जेका त दिफ़ा करणु घुरिजे माज़ी में खां पहिरियां ते केस दाख़िल थिया ऐलान थियो त असां 4 ॾींहंनि ते अगरि मामिलो हल न थियो त हीअ करे छॾींदासीं पोइ ॾिठो उहो न थियो हिकिड़ी मामूली सतह जी मीटिंग थी वरी हाणे उन्हनि मथां केस दाख़िल थियो आहे छा छो GDA जेको आहे उन अंदाज़ में दिफ़ा न पई करे सघे? त पंहिंजो मुर्तज़ा ख़ान जे हवाले सां पंहिंजो मां सेक्रेटरी जनरल आहियां न GDA जो जी मां तव्हां यानी या मुंहिंजी जितां जेके बि दोस्त यार हुया मुर्तज़ा ख़ान जी मुकमल GDA हुन सां गॾु बीठी आहे त वारियत पैदा थिए त हिकमत अमली हूंदी आहे त छा जेको आहे असां बि वञी जहिड़ो कयूं रोड ते रस्तनि ते या कोर्ट प्रोसेस खे जेको आहे टाइम ॾियूं असां जेन्युअनली कोर्ट प्रोसेस खे को टाइम ॾिनोसीं ऐं हर कोर्ट मां मुर्तज़ा ख़ान खे जेको आहे बेल मिली ऐं तक़रीबन जेको आहे बरी थियो लेकिन सभु हाणे सभु जाली केसिस हुया इन्हनि जाली केसिस जेको आहे बुनियादी कोन्हे इहो उन करे जेको आहे हुनखे बेल मिलंदी वई मुर्तज़ा ख़ान सां पूरी GDA जेको आहे मुकमल तौर ते बीठी को फरोई का मीटिंग कोन थी मुकमल जेको आहे हुन सां गॾु बीठा अॻिते बि बीहंदासीं इंशाल्लाह असां चाहींदासीं त कोर्ट्स पंहिंजो फ़ैसिलो कनि पर जे कोर्ट्स फ़ैसिलो न कंदियूं ऐं त हू चईंदा त बाबा इहा NRK अचे त पोइ NRK ईंदी पोइ NRK खे केरु रोके सघंदो हाणे हीअ त गवर्नमेंट जेको आहे हिन में सिधो सां माना इहा त जेको आहे हिकिड़ी सियासी अदम बर्दाश्त जेका थींदी आहे ऐं पंहिंजो हिकिड़ी सियासी मोटिवेटेड जेके केसिस आहिनि उहे त तव्हां जेको आहे मुर्तज़ा ख़ान ऐं मसूद ख़ान ते कयो हाणे इन सॼे अमल में असांजी त कोशिशि इहा हूंदी अॼु बि मुर्तज़ा ख़ान कोर्ट में विया कोर्ट में जेको आहे हुन पंहिंजो प्रोटेक्टिव बेल पंहिंजी वरिती आहे ॿियनि केसिस में बि कोर्ट में वञी हुन पंहिंजी बेल वरिती त वारियत पैदा थिए त छा हुकूमत चाहे थी पई त इहा मामिलो हाणे NRK ते वञे जिते असां सभु रोडनि रस्तनि ते हुजूं ऐं असां पंहिंजा इशूज़ छॾे असां हिन रुॻो इशू जे कॾहिं हुजूं मुंहिंजी नज़र में असां जेको आहे पंहिंजे दोस्तनि जी प्रोटेक्शन जे लाइ जेको आहे 8 सालनि खां वठी GDA क़ाइमु आहे 8 सालनि में सभु दोस्त इहे हुनखे पूरी तरह हर क़िस्म जे प्रेशर हुनजे मथां विधो वियो त उहो जेको आहे GDA खे छॾनि या GDA टुटे पर उहा क़ाइमु दाइम आहे बीठी आहे अॼु ताईं माना दोस्तनि जो हिकिड़ो एतमाद आहे न त हिक ॿिए में एतमाद आहे पोइ असां भाई कोई न त को जेको आहे को वॾो लीडर आहे को नंढो लीडर आहे को उहो आहे सभु माण्हू बराबरी जी सतह ते पीर साहिब जी क़यादत में जेको आहे गॾु बीठा आहियूं हिक ॿिए सां इन अंडरस्टैंडिंग सां बीठा आहियूं त असां अॻिते बि गॾु बीहंदासीं इंशाल्लाह मुर्तज़ा ख़ान आहे पंहिंजो डॉक्टर फहमीद आहे डॉक्टर ज़ुल्फ़िकार आहे लियाक़त ख़ान जतोई आहे पीर साहिबान पाण आहिनि असां सभु जेको आहे हिन अमल में पंहिंजो असांजो साईं ज़ैन शाह आहे परीजो साहिबु आहे 5 पार्टियूं असां सां मुकमल हिक ॿिए सां गॾु बीठा आहियूं हुन में को जेको आहे असां इंशाल्लाह हिन में को एफर्ट न छॾींदासीं त बाबा मुर्तज़ा ख़ान खे मथां का अहिड़ी कोन हूंदी पर अचे हुकूमत चाहे थी त हरूभरू जेको आहे मामिलो वञे झेड़े ॾे त पोइ उन लाइ बि असां तयारु। अच्छा डॉक्टर साहब ईंदड़ हिकमत अमली जे अगरि ॻाल्हि कजे छा हिकमत अमली हूंदी उन सां गॾु इहो बि मुख़्तसर ॿुधाइजो त मामिलो छा आहे जो बार बार मुर्तज़ा जतोई साहिब खे टारगेट कयो पियो वञे तव्हांजे हुकुम जी हाणे ज़ाती रंजिश ज़दाई साहिब लंजार केरु आहे कहिड़ा लंजार मूंखे ॿुधायो माना हुनजी कहिड़ी पॉलिटिकल बुकत कहिड़ी आहे हुन शख़्स जी माना हिकिड़ो परवरदा आहे पंहिंजो ज़दाई साहिब हुनजे ख़ानदान जो उहो त वञी हुनजे मथां केस कराए त माना पोइ छा आहे असां छा सम्झूं त माना ज़दाई साहिब जेका पंहिंजी ज़ाती पुरखाश आहे त मुर्तज़ा ख़ान जे मथां जेका उलाइण थो चाहे पियो ॿियो तव्हां केस जी नोयत ॾिसो न हे केस कहिड़ा आहिनि त बाबा पंहिंजो मोटरसाइकिल चोरी करे वियो अलाए किथे बकरी चोरी करे वियो माना ॿियनि इलाइक़नि जिते को तालुक ई कोन्हे मुर्तज़ा ख़ान जो ॾोकरी पार्टीअ जे केसनि सां मुर्तज़ा ख़ान जो कहिड़ो तालुक या होॾे पंहिंजो सखर जी जेको आहे वञी होॾे पंहिंजो पुलिस स्टेशन जेका हुई हुते शायदि बागड़ जी पुलिस स्टेशन उते हुन सां कहिड़ो हुनजो तालुक उतां सां त तव्हां पाण जेको आहे हिकिड़ी जाली केस जे ज़रिए तव्हां हिकिड़ी शइ खे पाण तव्हां वायलेंस ते वठी वञण चाहियो त पियो त पोइ हुन लाइ त पोइ ठीकु आहे पोइ जॾहिं उहो वक़्तु आयो त पोइ तव्हां उहो बि ॾिसंदो पर सवाल बदल न अचनि अथई वरी बि चऊं था पिया इन जे बावजूद बि असां कोर्ट जो प्रोसीजर इस्तेमालु कयोसीं असां जेको आहे सभु दोस्त मुर्तज़ा ख़ान सां जिते बि हुयासीं लाड़कानी केस हुया त लाड़कानी जे दोस्तनि हुन सां गॾु बीठा नौशहर में हुया त नौशहर जा दोस्त गॾु बीठा हैदराबाद में हुयो त हैदराबाद जा दोस्त हुन सां गॾु हुया असां कंहिं बि लिहाज़ सां हिक ॿिए खे कोन चयूं था पिया न असांजो
इंशाअल्लाह अॻिते जेको आहे जेको इतिहाद टुटण वारो आहे। ठीकु आहे। असां इहो चाहियूं था पिया त हिन सिट अमल खे बहितर अंदाज में जेको हुकूमत हल करण जी कोशिश करे ऐं बहितर अंदाज में हलाइण जी। बाक़ी रहियो सवाल जे पंहिंजो बुलंद साहब जो कणाए तो पियो, मां हेल्थ में ई ॿुधायो तव्हां कहिड़ी एनआईसीडी जे ॻाल्हियूं था कयो पिया त साइबर नाइफ जूं तव्हांजे ज़िले अस्पतालनि जो छा हाल आहे? डॉक्टर साहब मामलो ॿिए पासे हलियो वेंदो। मां तव्हांजी ॻाल्हि ते मोटी थो चवां साईं ॾे सर। डॉक्टर साहब चवनि था ज़ाती रंजिश जा केस आहिनि, कोई मुर्दा जतोई साहब कंहिं मामले में इन्वॉल्व न आहे। छो सर ईअं ज़ाती रंजिश जा मामला त उनमें गीलजी अचनि, माण्हुनि ते नाक एफ आई आर थियनि? न, इहा ॻाल्हि तव्हांजी बिल्कुलु सही आहे त ज़ाती रंजिशनि खे सियासत में न आणणु घुरिजे। हिन ॻाल्हि सां तव्हांजी असां बि मुतफ़िक़ आहियूं, पर ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हे जेको मामिलो आहे हिन मामले खे कहिड़े बि हवाले सां कंहिं ॿिए केस सां गॾायो न वञिजे। इहो मामिलो इंतिहाई ॿी नौयत जो आहे, इंतिहाई संगीन नौयत जो आहे। हिन खे ओड़ी हवाले सां ॾिसिजे त उहो बहितरु रहंदो। ऐं अगरि हिन ॻाल्हि ते जेके बि जीअं साईं वराए चयो, बासी साहब चयो त कोर्ट्स अगरि तव्हांखे रिलीफ ॾींदियूं त कोर्ट्स इंडिपेंडेंट आहिनि ऐं कोर्ट्स खे ई इहो मामिलो हल करिणो आहे। जेका एफ आई आर लॉन्च थी आहे उहा फरियादी जे हवाले सां लॉन्च थी आहे। उन्हनि जेको ॾिठो हूंदो, जेको सम्झो हूंदो, उन हवाले सां उन्हनि एफ आई आर लॉन्च कई आहे। ऐं हिन हादसे जी जेका नौयत आहे हुन हवाले सां जेका फरियादी जी घुर हूंदी, जेका हुनजी डिमांड हूंदी, उनखे फुलफिल कयो वेंदो, उहा ई थी आहे। ऐं अगरि हिन में कोई बि अहिड़ी काई ॻाल्हि हूंदी जेका अबाई साहब चए थो त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे उन में कोर्ट्स जेके आहिनि फ़ैसिलो कंदियूं ऐं कोर्ट्स जेके आहिनि हर हवाले सां उहो मामले खे सम्झंदियूं बि ऐं सम्झनि बि अथियूं ऐं हुन हवाले सां हुनजी वज़ाहत बि कंदियूं। बाक़ी ॿी ॻाल्हि अबाई साहब चई त असांजे ज़िले जे हवाले सां, त ज़िले जे हवाले सां जेके तव्हांजा हॉस्पिटल्स आहिनि त उन्हनि ते बि मां साईं खे ॿुधाए वठां त ट्रॉमा सेंटर कराची में ठहियो आहे। हाणे हिन महिल साईं पाण वञी ॾिसे, हिन महिल जेको आहे ॿी डिस्ट्रिक्ट्स में बि ट्रॉमा सेंटर्स इनॉग्रेट थियनि था, खुलनि था। लाड़काणे में बि खुलिया, हुननि जी हाणे वॾी महिरबानी बुलंद खान जोड़जो साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु नाज़रीन तव्हां असांजे महिमान जी गुफ़्तगू ॿुधी आहे। उन्हनि जो असांजी कोशिशि हुई त गुलाम मुर्तज़ा जतोई साहब जे ख़ानदान मां बि को माण्हू शरीक हुजे हा, असां सां गॾु हुजे हा, उन्हनि जो मौक़े बि अची सघे हा, पर उन्हनि इहो राब्ते बावजूदि उन्हनि इहो चयो त को टेक्निकल मजबूरियूं आहिनि, जेको आहे त क़ानूनी मजबूरियूं आहिनि, हू नथा ॻाल्हाए सघनि। असांजी कोशिशि हुई त उहे ॿुधंदा, पंहिंजो मौक़े पेश कंदा। बहरहाल हिकु भेरो ॿीहर साॻी ॻाल्हि कंदासीं त कंहिं बि सूरत में जेके सियासी इख़्तिलाफ़ आहिनि उहे ज़ाती बुनियादनि ते न वञणु घुरिजनि, घरनि ते हमलनि जी सूरत में न वञणु घुरिजनि, ऐं जिन वटि ताक़त हुजे त उहे ॿियनि मथां नाहक एफ आई आरूं न थियणु घुरिजनि। अॼु सुभाणे वरी कंहिं ॿिए इशू कंहिं ॿिए मां मुलाक़ात थींदी। तेसि ताईं अला भाई।